सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जीवन में थोड़ी थोड़ी ॻाल्हियूं कंदा अचूं, थोड़ी थोड़ी बहितरियूं आणींदा अचूं, थोड़ी थोड़ी चङाइयूं असां पंहिंजी ज़िंदगी में आणींदा अचूं। ऐं जॾहिं असां थोड़ी ॻाल्हि आंदीसीं असांजो जीवन सदाई भरिजी करे उथंदो आहे। असांजी ज़िंदगी सदाई भरिजी करे हलंदी आहे। पोइ असां हिकिड़ी फैमिली आहे, जेको बि आहिनि जाम आहिनि, जेके बि आहिनि और शुरू को पंहिंजे पीउ ॾाॾे खां और शुरू को सॼे साईं जो हिसो कढंदा ईंदा आहिनि, जेको बि आहे जेतिरा बि कढंदा आहिनि। लेकिन केतिरा बि लाह चाड़ा कुझु बि अचनि, कारोबार में कुझु बि अॼु ताईं हुनखे विश्वास न, मालिक जो प्रसाद आहे, असांजो छो वेंदो, असांखे छा थींदो, ऐं अॼु ताईं हुनखे काई तकलीफ़ न पहुती आहे। तंहिंजे करे असांजो विश्वास, असांजो यकीन, मालिक जी रहमत जॾहिं सभु मिलंदा आहिनि अची, असांजो जीवन संवारी हलंदो। सो जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियो, उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे पंहिंजी इंसानियत सेखारे थो। हक़ीक़त में जहिड़ो मालिक असांखे गृहस्थ आश्रम ॾिनो आहे, घर परिवार कारोबार उथी वेठी अंदाज़ तौर तरीक़ो, उन असांखे अहिड़ो जीवन ॾिनो आहे जेकर उनमें असां थोरो उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन शेवा असां शामिलु कंदासीं त असांजो जीवन संसार में बि स्वर्ग हूंदो, अॻिते बि स्वर्ग जा द्वार खुलंदा। असांजो जीवन अहिड़ो आहे। तंहिंजे करे असां हल्कियूं हल्कियूं चीज़ूं पंहिंजे जीवन में आणूं, मालिक जो प्रसाद असां वठंदा अचूं, त बाक़ी जीवन में कॾहिं दुख ईंदो ई न, असां सदाई सुखी सुख रहंदो। ऐं जे लाइ असां हर रोज़ नाम सिमरन कुझु वक़्तु वेही कयूं ज़रूरु, जो मालिक जी रहमत सदाई असां सां साण रहे। ऐं जेको बि कुझु कयूं असां शेवा में लाज़मी कयूं, चङे पासे ज़रूरु लॻायूं, जे बाक़ी असांखे सभु कुझु मालिक जी रहमत हुजे त असां सभु वधंदा।